الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. آمين يا رب العالمين. الحمدللہ رب العالمین. اسان 30 सिपारे के शुरू कयोसीं सूरह अन-नबअ खां, जेका 78 नंबर आहे. टोटल 30 सिपारे में सूरतूं आहिनि 37. अल्लाह साईं जो एहसान आहे रब करीम जो. 32 सूरतूं असां अल काफ़िरून ताईं पढ़ी चुका आहियूं. अल काफ़िरून 109 हुई. अॼु असां पढ़ंदासीं 110 इंशा अल्लाह ताला सूरत नस्र, या इनखे अन नस्र बि चई सघिजे थो पियो. सूरह अन नस्र या सूरत नस्र. ठीकु थियो. हाणे हिन में 3 आयतूं आहिनि, वरी 4 लफ़्ज़ आहिनि जेके सॼी दुनिया यानी मुख्य लफ़्ज़ आहिनि हिन सूरत जा. हिकिड़ो आहे नसरुल्लाह, ॿियो वल फतह. इहे आहिनि शयूं अलाह पाक चए थो इहे जॾहिं थियनि त पोइ छा करणु खपे. फसब्बिर वस्तग़फिर. इन्हनि खे सम्झंदासीं हिकु हिकु करे इंशाअल्लाह. ठीकु आहे न. उन खां पोइ अॼु हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसंदासीं, मखरज ज़ जो इज़ा आहे न, असां चवंदा आहियूं इज़ा, इहो इज़ आहे. उहो ॾिसंदासीं. जमा मुकसर छा आहे थींदो आहे. हर्फ जरनि ॾिसंदासीं. उहो मजरूर छा आहे. अॼु इंशा अल्लाह ताला जेकॾहिं कंहिंखे अॻे ख़बर आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न त अॼु नई शइ ख़बर पवंदी इंशा अल्लाह ताला. माना असां अॻे खां थोरो अॻिते क़ुर पाक में कुझु शयूं सम्झी सघूं न. त इहो शुक्र कजे अल्लाह पाक जो. ॿियो, जॾहिं हीअ सूरत आहे असां सभिनी ख़बर आहे तमामु घणी पढ़ी वेंदी आहे. नंढियूं सूरतूं आहिनि, 3 आयतुनि जूं 3. इज़ा जा पढ़बो ईअं. ही मद जाइज़ चइबो. हिनखे 4 हरकतुनि ताईं इनखे डिघो करणु ज़रूरी आहे. इज़ा जा न, ईअं न. इज़ा जा, छो जो ही मद जेका आहे कंहिं ते आई आहे, अल्फ ते आई आहे. मद ईंदी 3 अखरनि ते आहे, अलिफ वाव या. इन्हनि 3 अखरनि खां सवाइ ॿिए कंहिं ते मद न ईंदी आहे. इन्हनि खे ई छिके सघिजे थो पियो, है न. उन खां पोइ जॾहिं बि मद कंहिं अखर ते अचे, उन खां पोइ जेकॾहिं हमज़ा हुजे त उनखे मद जाइज़ चइबो आहे. मद ते पूरो लेसन थींदो, तजवीद ते ईंदासीं इंशा अल्लाह ताला, पर ही ज़रूरी आहे छो जो हिन में सूरत में आई आहे. ॿियो इहो ॾिसणु खपे त जॾहिं ही छा लिखियलु आहे, या अफ़वाजन. ठीकु आहे. जॾहिं हिते सुकून ॾिबो त तरीक़ो इहो आहे अफ़वाजा. घणनि खे ख़बर हूंदी असांखे सभिनी खे इंशा अल्लाह. त हलूं था पिया हींअर त हीअ पूरी जेका सूरत आहे उनजो तर्जुमो. जॾहिं अल्लाह जी मदद ऐं सोभ यानी फतह अचे या कामयाबी अचे ऐं ॾिसी माण्हुनि खे दाख़िल थींदे अल्लाह जे टोले में, माना सॉरी अल्लाह जे दीन में. अफ़वाजा माना टोला टोला थींदे. ठीकु आहे. तॾहिं पोइ छा कबो. फ माना पोइ. इज़ा जा नसरुल्लाह वल फतह, जॾहिं अल्लाह जी मदद ऐं सोभ अचे ऐं ॾिसी माण्हुनि खे दाख़िल थींदे अल्लाह जे दीन में टोलियूं टोलियूं थी करे, पोइ छा करिणो आहे. फसब्बिर, तॾहिं आकाई बयान कर अल्लाह जी, यकीनन बिहम्दि रब्बिक, ने पंहिंजे पालनहार जी साराह सां गॾु. बिहम्दि रब्बिक, साराह सां गॾु पाकाई बयान कर कंहिंजी. रब्बिक, पंहिंजे पालनहार जी. वस्तग़फिरु इन्नहु कान तवाबा. वस्तग़फिरु माना ख़ासि बख़्शिश घुर. इस्तग़फ़ार कबो आहे न, ऐं इस्तग़फ़ार कर, बख़्शिश घुर. इन्नहु कान तवाबा, बेशक उहो बाज सां मोटंदो. तव्हां हिते ॾिसंदो थोरो हिनखे अॻिते हलण खां पहिरीं जो कचूं था पिया त हिते इज़ा जा नसरुल्लाह अल्लाह पाक हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी त जॾहिं अल्लाह जी मदद ऐं सोभ अचे, हिकिड़ी ॻाल्हि थी वई. पर आहे तन्नास, ऐं ॾिसी माण्हुनि खे, हाणे नबी करीम सां फरमायो थो वञे, ऐं ॾिसी माण्हुनि खे दाख़िल थींदी अल्लाह जी दीन में टोलियूं टोलियूं कंदे. इहा ॻाल्हि थींदी त पोइ छा थींदो. फसब्बिर, हिते हिकिड़ो जीअं न ऑर्डर थींदो आहे. तॾहिं तूं इहो हुकुम डायरेक्ट छा कर. पकाई बयान कर साराह सां गॾु पंहिंजे पालनहार जी. इहो थियो हुकुम. उन खां पोइ वरी हिकिड़ी स्टेटमेंट थी अचे. पोइ अलाह छा थो चए. बेशक उहो बाज सां मोटंदो. ठीकु. हाणे हलूं आयत हिकु हिकु करे. पहिरीं आहे इज़ा जा नसरुल्लाह वल फतह. हाणे इन में
पहिरीं त हिनखे एनालाइज़ कयूं। असांखे ख़बर आहे त क़ुर पाक जे कंहिं बि आयत में जेको कलमो थींदो आहे हिनखे लफ़्ज़ चइजे, हर लफ़्ज़ आहे न क़ुर पाक लफ़्ज़ जा जुमिलो ठहंदो, उहे कलिमतुनि टे थी सघनि था, इस्म या फ़ेल या इहो थींदो हर्फ़। हाणे ॾिसूं त हिन में हिन आयत खे ॾिसूं, मां इंशाअल्लाह ताला इहा प्रैक्टिस रखबी हाणे त हिकु हिकु आयत खे ॾिसंदासीं त हुनखे एनालाइज़ कयूं। त हिन में अचो त हीअ आहे जेको ब्लू में ईंदो इस्म, ॻाढ़े में फ़ेल आहे, हर्फ़ुन माना ही पार्टिकल आहे, ठीकु आहे न। त यानी इज़ा इहो इस्म आहे, जा फ़ेल आहे, ही इस्म आहिनि, वरी वल फत व हर्फ़। हर्फ़ छा कंदो आहे, इस्म खे इस्म सां मिलाईंदो आहे या इस्म खे फ़ेल सां, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हाणे ही हिन में हिन आयत में जेके बि टई शयूं इहे रंग में लिखियल आहिनि, अॻिते हलूं था पिया, हिन आयत में बि आहिनि, इहो साईं शेयर कंदो, पोइ वरी माण्हू हिनखे महिरबानी करे रिक्वेस्ट आहे थोरी त हिनखे ॾिसी कोशिशि कयो त कहिड़ा कहिड़ा हिन में हर्फ़ आहिनि, कहिड़ो फ़ेल आहे, कहिड़ो इस्म आहे। पहिरियों लफ़्ज़ इज़ा, इनखे सम्झूं। पहिरियों त ज़ा जो मख़रज ॾिसूं, ठीकु आहे। ज़ा हाणे अरबी में 28 अखर आहिनि, तंहिंमां 4 चप मां निकिरंदा, 18 ज़ुबान मां, हितां ज़ुबान मां, ऐं 6 निड़ी मां, ठीकु थियो। ऐं हीउ जेको ज़ा आहे न, अच्छा इन ज़ुबान जा 3 पार्ट्स आहिनि न, ही टिप आहे, ही एंड आहे, ही विच आहे, ऐं पासो बि थींदो आहे हिन जो, पासे में अखर ईंदा आहिनि, 4 हिसा आहिनि ज़ुबान जा। बहरहाल ही जेको आहे ही जेको ज़ा आहे इहो किथां निकिरंदो आहे, ज़ुबान मां ऐं ज़ुबान जे टिप तां। इहो कीअं अचो ॾिसूं, इनखे जॾहिं मख़रज खे ॾिसणु चाहींदा आहियूं कंहिं अखर जो, कंहिं बि अखर जो, त पोइ छा कंदा आहियूं, हमज़ा अलिफ हुनजे अॻियां ॾींदा आहियूं, अखर खे जज़्म ॾींदा आहियूं। हाणे हिते छा थींदो, हाणे थोरो प्रैक्टिस करे ॾिसजे प्लीज़, कयो इहो। अज़ अज़ थींदो छा त हीअ जेका ज़ुबान आहे इन जी टिप मथियनि ॾंदनि सां ज़रड़ी लॻे अची, अज़ अज़ ज़ुबान नंढड़ी टिप ज़री ते लॻंदी, हीअं सॼी बि ज़ुबान न निकिरंदी। फ़र्क़ु कहिड़ो आहे, असां चवंदा छा आहियूं, ज़ न चवंदा आहियूं, असां चवंदा आहियूं ज़, इहो आम थियो आहे, ठीकु आहे। असां ज़ुबान जी हीअं कंडीशन थी बीहे हिते वात जे अंदरि, ॾंदनि जे अंदरि, ऐं जॾहिं त ज़ जॾहिं सही उचारबो त इन जो उचार ईअं निकिरे जो इहा ज़ुबान हिन सां टच थी वञे ॾंदनि सां, इज़ा न इज़ा, ठीकु थियो। हाणे इज़ा खे सम्झूं, इज़ा माना छा आहे, जॾहिं। जॾहिं छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, मुस्तक़बिल लाइ। इहो कीअं, हिन में थोरी कंफ्यूजन आहे, सम्झणी पवंदी। 2 लफ़्ज़ आहिनि, इज़ इज़ा, हिननि में फ़र्क़ु आहे। इज़ माना छा आहे, जॾहिं छाजे लाइ ईंदो आहे, माज़ी। हिन जो मिसाल मां कीअं यादि रखंदो आहियां, मिसाल क़ुर पाक में कढूं न, माज़ी कीअं यादि रहे। मां चवंदो आहियां वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति, इहा की सूरह बक़रा में 3 नंबर आयत अथव। असां सभिनी खे ख़बर आहे, इहा सभिनी खे क़ुर पाक जी माना सम्झ में अचे न अचे, पर असां सभिनी खे ख़बर आहे। ऐं जॾहिं चयो रब तुंहिंजे मलाइकनि खे त मां इंसान पैदा करण वारो आहियां, जेके मां ख़लीफ़ो आहे न, ख़लीफ़ो पैदा करण वारो आहियां, त इहो माज़ी आहे न, थी चुको। इन सां मां यादि रखंदो आहियां इज़। ॿियो लफ़्ज़ जेको इज़ा आहे, इहो मुस्तक़बिल लाइ आहे, जॾहिं साॻियो लफ़्ज़ माना जॾहिं मुस्तक़बिल लाइ। हिनखे मां कीअं क़ुर पाक में यादि रखंदो आहियां, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे, मुंहिंजो तरीक़ो इहो आहे, इज़ा वक़अतिल वाक़िआ, असां सूरत पढ़ंदा रहंदा आहियूं, रिज़्क़ जी कुशादगी लाइ इहा पढ़बी आहे न, त इन जी पहिरीं आयत आहे न, इज़ा माना जॾहिं। हाणे वक़अतिल वाक़िआ माना थींदी, थियण वारी, जेका थियणी लाज़िम आहे उहा थींदी। उहा छा थी, अलाह पाक छाजी लाइ ॻाल्हि थो ॿुधाए, क़यामत जे लाइ। उहा थींदी न, थी त कोन्हे न, हिन करे उते इज़ा पास्ट में, मुस्तक़बिल लाइ इज़ा। हिते छा आयो आहे, इज़ा माना जॾहिं जेको आयो आहे मुस्तक़बिल। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही ॻाल्हि करे थो पियो, जा अल-नस्रुल्लाहि वल फतह, जॾहिं अलाह जी मदद ऐं सोभ अचे। अलाह जी मदद का जॾहिं अचे मुस्तक़बिल में ईंदी, बिल्कुलु ईंदी, ऐं सोभ अचे कंहिंजे लाइ, फतह या इन कप्ला शरीफ़ जेको फतह थियो हुयो, यानी जेको असां मको फतह थियो, बल्कि कप्ला शरीफ़ न, मको फतह थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं
त 8 हिजरी में असां ॾिसूं था हिनखे उन जे बारे में इहा आहे आयत मुफ़सरनि जो घणो ख़्यालु आहे या कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि कयूं कुझु माण्हुनि सुलह हदीबिया में बि चवनि था पिया पर हालांकि उहो हुन सां नाहे मां पढ़ण ते मुतफ़िक़ आहियां त इहो मके जी फतह लाइ हर कंहिंजो पंहिंजी वधीक सोच आहे त रिसर्च बि करे सघिजे थी उहा जॾहिं थिए अचे इहो बिल्कुलु ठीकु आहे पर हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जा माना आई हाणे हीअ त मिसमैच आहे हिते माना क़ुर में न आहे पर हिनखे सम्झणो आहे असांखे न क़ुर जो लफ़्ज़ मिसमैच न आहे कॾहिं बि पर असां ग्रामेटिकली ॾिसंदासीं त असांखे सम्झ में इहो थो अचे छो जो मां तव्हां ॾिसां हिकिड़ो ॾेखारियां हाणे हिन जो जेको आहे न जा जो छा आहे जॾहिं असां उन जे अखर कहिड़ा आहिनि जा बुनियादी अखर जीम या अलिफ इन मां लफ़्ज़ कहिड़ो ठहियो फ़िअल जो जा माना आयो या आई ठीकु आहे फतह ईंदी या आयो न आहे असां इन करे जा माना आई या आयो जेको लफ़्ज़ हुन सां ईंदो उन सां ठहंदी माना पास्ट जी ॻाल्हि आहे पर यजीउ ऐं अमरा जीउ ठीकु आहे हुनजो फ़ाइल जा आहिनि मजीद इलाही ऐं फेल हुन जो जई आहे माना अचणु हाणे ॻाल्हि इहा जॾहिं असां इहो ॾिठोसीं त असां चयोसीं इज़ा माना जॾहिं ईंदी जा अमत माना आई पोइ इहो कीअं इहो ईअं आहे त जॾहिं बि इज़ा ईंदो त हीउ जेको मादी आहे न इहो हाल में तब्दील थी वेंदो हीअं थींदो हिन जो मतिलबु छा जॾहिं अचे ठीकु आहे न या जॾहिं इज़ा जा नसरुल्लाह फतह जॾहिं इहा अचे ऐं पोइ छा थींदी जॾहिं ॾिसी तूं उन में सां कनेक्ट थी वेंदी उन में माना पोइ मादी जी ॻाल्हि न रहंदी या मुस्तक़बिल जी रहंदी या प्रेज़ेंट जी रहंदी ठीकु आहे हाणे इहो थियो इज़ा जा उन खां पोइ जॾहिं नसरुल्लाह था असां लफ़्ज़ ॾिसूं त इन में छा आहे ही इस्म आहे ऐं ही बि इस्म आहे ब्लू में लिखियल आहिनि न इन्हनि खे जॾहिं तव्हां अलॻि करे लिखंदव कॾहिं बि त हीउ थींदो आहे नसरुन ऐं हिते थींदो अलाह अलाहुन न थींदो आहे अलाह ठीकु आहे त ही नसरुन ऐं हिनखे बि अलाह सिंधी में छा आहे हिनजी माना नसर माना मदद ऐं अलाह जी अलाह ई आहे रब करीम ठीकु आहे हाणे जेकॾहिं असां चऊं अलाह जी मदद मदद अलाह त न चवंदासीं न असां हीअं लिखंदासीं अलाह जी मदद तव्हां ॾिसो त हिते अलाह थी वियो आहे अलाह जी मदद न चवंदासीं माना का शइ जॾहिं अलाह जे तरफ़ां थी उनजो लफ़्ज़ तब्दील थी वेंदो माना हिते पेश जे बजाए ज़बर अची अलाह जी मदद अलाह जे लाइ जेकॾहिं असां ज़ात जे लाइ ॻाल्हि कंदासीं त पोइ अलाह जो पेश ई रहंदो अलाह महिरबान आहे छो जो अलाह जी ॻाल्हि थी कजे पर अलाह जे तरफ़ां का शइ अचे थी या अलाह जे बारे में जॾहिं ॻाल्हाइजे थो पियो त पोइ छा थींदो अलाह जी मदद अहिड़े नमूने सां अरबी में बि ठीकु हाणे नसरुन अलाह इहो थियो इन में इहो छा थींदो जॾहिं असां चवंदासीं अलाह जी मदद अरबी में छा थी वेंदो त नसरुन न रहंदो इहो थी वेंदो नसर हीउ छा थींदो अलाह ठीकु आहे हाणे जॾहिं हिनखे असां जी में आणींदासीं त इहो छा थींदो नसरुल्लाह हाणे जी लफ़्ज़ अरबी में कोन्हे उनमें छा थींदो जॾहिं हिन ते अलाह ई ज़ेर अची वई न त माना हिन सां तालुक ॾेखारे थो पियो अलाह जी मदद ठीकु थियो इहो नसरुल्लाह जे तर्ज़ ते असां ॿियो चवंदा आहियूं जीअं बैतुल्लाह असां चवंदा सिंधी में अलाह जो घर ठीकु बैतुल अलाह घर अलाह अलाह जो घर अहिड़े नमूने सां हिते अरबी में छा थींदो बैतुल्लाह अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह अलाह जो रसूल नाक़तुल्लाह अलाह जी ॾाची काबतुल्लाह अलाह जो काबू शरीफ़ जेको घर या बैतुल्लाह चइजे अलाह जो घर ऐं हीअ हिन में अची वियो आहे ॾिसो नाक़तल्लाह आहे हिते पर हिन में असां नाक़तल्लाह आहे या इहो बि अची सघे थो पियो इहो ॿियो आहे मुदाफ़ हिन खां पोइ सम्झंदासीं पर नाक़तुल्लाह अलाह जी ॾाची ठीकु थींदो अच्छा फल फत असांजी चयोसीं त फतेह मक्का ॾे इशारो आहे इहो 8 हिजरी साल में इहा शइ थी वई तॾहिं के चवनि था पिया त इहा सूरत ई काई मकिया में इशारो थो मिले उनजो त इहा इंशा अल्लाह ताला फतेह थींदी कामयाबी थींदी कंहिं था चवनि त मदनी सूरत आहे जंहिंमें इहो ॿुधायो थो वञे त इंशा अल्लाह ताला इहा अलाह जी मदद सां फतेह ईंदी अलाह जी मदद आई त फतेह बि थींदी ख़ासि तौर इहो ॾिसणु खपे त
अल्लाह पाक जो लफ़्ज़ ते कहिड़ो आहे नसरुल्लाह नसर बि थी सघे पियो त न इज़ा जा النصر والفتح नबी सां ॿुधाई आहे त जॾहिं मदद अचे ऐं फतह अचे पर ही कहिड़ी मदद आहे ही स्पेसिफिक मदद आहे नसरुल्लाह अल्लाह जी मदद दुनिया में बि मदद जेको हिक ॿिए खे असां कंदा आहियूं उहो त असां पाण निभाईंदा आहियूं न त मां तोसां मदद कई हुन मां सां मदद कई उहा महिरबानी मञण लाइ ठीकु आहे पर हक़ीक़त इहा आहे त सभु अल्लाह जी तरफ़ आहे काई बि मदद अचे थी पई अल्लाह पाक उनजो दुनिया में सबबु बणाए थो पियो कोई माण्हू कंहिं ॿिए जी मदद करे थो पियो त उहा हक़ीक़त में सबबु अल्लाह ई पैदा करे थो पियो ऐं जेको जे ॿिए जी मदद करे त हक़ीक़त में जंहिंसां मदद कजे उनजे शुक्र ॿुधण जे बजाए अल्लाह जे हवाले करे छॾी उहा ॻाल्हि पंहिंजो जताए कार न त बहितर उहो आहे छो जो जेको जताईंदो त रिया में अची वञे अल्लाह सां माफ़ी ॾे ॿी ॻाल्हि इहा कंदा अब्द व इहा कंदसि मदद जा लफ़्ज़ क़ुर पाक में या अदरवाइज़ अरबी में ॿिया बि आहिनि इज़ा जा नस्तईनुल्लाह ई नथी थो सघे छो जो नस्र जेको आहे वॾी फतह कीअं चइबो आहे मदद खे उहा मदद जेका कंहिं माना मुखालफ़त थियण ते का मदद अचे हिकिड़ी त मदद कंहिं माण्हू जी ईअं बि वठिबी आहे न पर जीअं जंगनि में मुखालफ़त हूंदी आहे न दुश्मनी आहे उन्हनि में जॾहिं हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे त कूड़ ते या नाहक ते हक़ जी मदद अचे अल्लाह पाक हक़ जे लाइ इहा चइबो नस्र जीअं उन्हनि ते फतह नसीब थी न उन मके वारनि ते छो जो मुखालफ़त ईअं उनखे नस्र चइबो नस्तईन ते ॿियूं कई बि सही थी सघनि थियूं पियूं कंहिंखे बि चए किताब मूंखे ॾे हीअ शइ लिखी ॾे हीअ शइ पढ़ाए इहा मदद थी सघे थी पैसनि जो कर्ज़ मर्ज़ इहो न आहे उहे नंढी लेवल जूं आहिनि हीअ वॾी उन खां पोइ ॿी आयत इहा चवे थी पई हाणे वरअयतन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा हिन में तव्हां ॾिसो वरा ऐं हीअ जेको आहे फ़ेल आहे ही जेको अटैच्ड आहे हिन सां इहो इस्म आहे इहो अटैच्ड प्रोनाउन आहे इस्म आहे नालो न आहे कंहिंजो इहो प्रोनाउन इहे प्रोनाउन कीअं अटैच थींदा आहिनि फ़ेल सां उहो पोइ ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं अल्लाह पाक फरमाए थो ऐं ॾिसी तूं त माना तूं ठीकु थियो रअयत इहो आहे इहो फ़ेल आहे इन जो कीअं गिरदान ठहंदो या कंजू चवंदा आहिनि असां ठहंदासीं रअय यरा हीअ रअय हिते या न ईंदी इहा ज़बर ईंदी रअय यरा र राइन मरीइन रुयतन यानी रुय माना ॾिसण क़ाबिल चइबो आहे ॾिसण वरअयतन्नास यदखुलून ही या अगेन ॾिसो दाख़िल थियण लाइ ही जेको आहे फ़ेल आहे हिन में या अटैच थियल आहे न इहो नाउन पर ही नाउन पहिरियों आयो आहे छाजे करे उहो इहो थींदो मुदारे जॾहिं मुदारे जो फ़ेल जॾहिं असां इस्तेमालु कयूं था पिया न इस्म पहिरियों ईंदो आहे मादीन में जॾहिं असां इस्म दाख़िल कंदा आहियूं त उहो आख़िर में ईंदो ठीकु थियो हाणे ऐं ॾिसी तूं माण्हू यानी उन्हनि खे यदखुलून या माना उन्हनि खे दाख़िल थींदे अल्लाह जे दीन में टोलियूं टोलियूं थी ही हिकिड़ो फ़ेल आहे यदखुल जो जमा छा आहे यदखुलून हिकिड़ो हुजे हा ॾिसी तूं हिकिड़े माण्हू खे त यदखुल फी दीनिल्लाह हिकिड़ी जी ॻाल्हि न आहे यदखुलून जमो छो आयो आहे छो जो हिते अफ़वाजा आहे अल्लाह जे दीन में अफ़वाजा जमो आयो आहे हिते बि हीअं ॾिसूं था पिया दख़ल जो फ़ेल छा आहे दख़ल यदखुल उदखुल इहो अमर आहे उन खां पोइ दाख़िल मदखूल दुखूल दाख़िल ठीकु थियो हाणे फी दीनिल्लाह ही दीनिल्लाह तमामु अहम आहे हिनखे सम्झणु ॾिसो फी लिखियो पियो आहे ही आहे हर्फ़ थियो फी दीन ही इस्म आहे न ॾिसो ही फ़ेल आहे यदखुलून ऐं ही फी ही हर्फ़ आहे ही दीन आहे ॾिसो हे फ़ेल ऐं इस्म जे विच में फी आयो आहे फी छा आहे हर्फ़ आहे फी माना में इहो छा आहे इहो हर्फ़ कहिड़ो आहे हर्फ़ जरिन आहे हर्फ़नि जा काफ़ी क़िस्म आहिनि न ही फी हर्फ़ जरिन आहे हिनखे जरिन छो चइबो आहे इन करे इहो हिनजो कमु कहिड़ो आहे उहो ॾिसूं था पिया हर्फ़ुनि जो जमा आहे हुरूफ़ हिते छा आहे हर्फ़ जरिन त जमो खे असां हुरूफ़ चवंदा आहियूं जॾहिं हुरूफ़ जारा बि चई सघूं था हुरूफ़ जरिन बि चई सघूं था हर्फ़ जरिन हुरूफ़ जरिन ईअं थी सघे थो
अंग्रेजी में चयो पार्टिकल्स ऑफ पुलिंग। इन जो कमु छा आहे? पुलिंग माना छा? पुल कंदो छा आहे? उहो जेकॾहिं हर्फ़ जर खां पोइ को इस्म ईंदो आहे न, त हर्फ़ जर जो कमु आहे उन इस्म जी हालत तब्दील करे उनखे मअरूफ़ या मंसूब मां मजरूर कंदो आहे। इहो आहे हर्फ़ जरनि जो कमु। पुल कंदो आहे उनखे, माना जेके मअरूफ़ माना पेश जी हरकत हूंदी आहे, मंसूब माना फतह जी हरकत हूंदी आहे, त उनखे हेठि करे छॾींदो आहे। मजरूर माना उनखे ज़ेर ॾेई छॾींदो आहे या उनखे चइजे कसरा। असां अॼु हिकिड़ी ॻाल्हि सिखूं था, पर अॻिते वरी वधीक हुनखे सिखंदासीं। उहा कीअं? मअरूफ़ चवंदा आहियूं जॾहिं कंहिंखे पेश हुजे। कीअं? इसम जूं टे हालतूं आहिनि, मरफ़ू, मंसूब, मजरूर। जॾहिं जीअं किताबुन, किताब, इहो मरफ़ू आहे। मरफ़ू खे असां TPI सां जॾहिं ज़ाहिर कंदासीं न, फेल सिखणु शुरू कयासीं, त मरफ़ू माना हीअं रफ़ा थियल मथे आहे। मंसूब माना हुन ते को असरु थियो आहे, त पोइ किताबन, किताबिन, हीअं माना सॉरी, किताबन, किताब। ऐं मजरूर के थींदो किताबिन, किताबे। माना जीअं हिकिड़ो परियूं खणूं था, किताबुन, किताबन, किताबिन, ईअं था खणूं उनखे। सो किताबुन, किताबन, किताबिन, ईअं थींदो। इनशाला हिनखे वधीक सम्झो, थोरो आइडिया अची वञे इनशाला। ठीकु आहे? हीअ थियो मरफ़ू जो ॿियो तरह मिसाल। त ही हर्फ़ जरनि, हुन सां गॾु जेको इस्म ईंदो उहो छा थी वेंदो? इस्मुन मजरूर। पोइ जॾहिं ॿिन्ही खे गॾींदासीं त छा थींदो? उनखे चइबो जारिन व मजरूर। इहो आहे जारिन। अॻे ॾिसो असां कहिड़ो हर्फ़ सिखी आयासीं? हर्फ़ निदा। या सिखियोसीं या अय्युहल लज़ीना आमनू छो ईंदो आहे? या अय्युहल मुज़्ज़मिल छो आयो आहे? अय्युहा छो आयो आहे? हुन में या न आयो आहे, या मुज़्ज़मिल न आयो आहे। जो असां लास्ट क्लास में सिखी आयासीं अल जे करे। त हीअ अॼु असां छा सिखियोसीं? हर्फ़ जरनि। ठीकु थियो? हाणे कुल क़ुरान में 17 हर्फ़ जरनि आहिनि, हर्फ़ जारा। क़ुरान में 11 माना सॉरी क़ुरान में न, अरबी में 17 आहिनि ॿोली में, जंहिंमें क़ुरान में 11 इस्तेमालु थियल आहिनि। केतिरा दफ़ा इस्तेमालु थियल आहिनि? तक़रीबन 13,000 भेरा। अॼु जेके असां हर्फ़ जरनि खे सिखी वरितोसीं, त माना असां 13,000 लफ़्ज़ सिखी वरिता। हाणे आमतौर क़ुरान पाक में जो सहीफ़ो ॾिसंदो न, हुन में 600 पेज हूंदा आहिनि। आमतौर 15 लाइनियूं हूंदियूं आहिनि, कुल लाइनियूं थींदियूं 9,000। हाणे असां जेकॾहिं को लफ़्ज़ 13,000 भेरा अचे थो असांखे, ऐं उहो लफ़्ज़ क़ुरान पाक में छड़ो 9,000 भेरा आयो आहे, माना हर लाइन में हिकिड़ो भेरो इहो लफ़्ज़ ज़रूरु आयो। या जेकॾहिं हर लाइन में न आयो हूंदो त वरी कंहिं ॿी लाइन में 2 या 3 भेरा आयो हूंदो। एवरेजली हर लाइन में हिकिड़ो भेरो लफ़्ज़ इहो ज़रूरु आयो आहे, हर्फ़ जरनि। अॼु जेकॾहिं असां इहो सम्झोसीं त छा सम्झो था? त इहा असांजी इनशा ताला कामयाबी न आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। हाणे ॾिसो त हर्फ़ जरनि आहिनि कहिड़ा। ऐं क़ुरान पाक में तव्हां ख़ुदि ॾिसंदव त असां अड़े वाक़ई आयल आहिनि। त बिल्कुलु कहिड़ा आहिनि? बा, ता, वा, लाम, का। इहे अखर क़ुरान पाक में इस्तेमालु थियल आहिनि न। इन्हनि खां पोइ जेकॾहिं को इस्म आयो आहे, उहो माना मजरूर थी वियो आहे। हीअ हर्फ़ जर आहिनि। इहे छा आहिनि? हिकु अखर वारा। वरी अञा ॿिया बि आहिनि। इहे थिया 5 6 ॿिया 2 अखरनि वारा या 2 खां वधीक। कहिड़ा? फी, अला। फी अॼु सिखियोसीं। फी जो अॼु मिसाल अची वियो। फी दीनिल्लाह, फी दीनिल्लाह, फी दीनिल्लाह, फी दीनिल्लाह। इहो रिपीट कजे बार बार। जेकॾहिं कंहिंखे यादि करिणो आहे, नई सिखी जेकॾहिं का ॻाल्हि अॼु, त इहो यादि करे, फी दीनिल्लाह, फी दीनिल्लाह। छा थियो? दीन खे ज़ेर अची वई। फी दीनिल्लाह, फी जे करे। अला, इला, मिन, अन, हता। ये सभु इसमें जरनि जी माना बि लिखी पई आहे। इनशा ताला थींदो। अॻिते हलूं था पिया टाइम जे हिसाब सां। सो वरायत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाह अफ़वाजा। दीनुल्लाह छा थियो? अल्लाह जो दीन। हिन में हर्फ़ जरनि थियो फी दीनिल्लाह। हिया दीनुल्लाह। ठीकु आहे? असां आम तरह ईअं लिखंदासीं न, अल्लाह जो दीन। जॾहिं हर्फ़ जर शामिल थियो फी इन ते, त छा थियो? दीनिल्लाह। इन पेश खे हिनखे मजरूर करे छॾी। इहो आहे हर्फ़ जरनि जो कमु। अल्लाह जे दीन में थींदो। हाणे
इहा स्लाइड तमामु अहम आहे, प्लीज़ हिनखे पंहिंजे रिपीट करे ॾिसजो, हिनखे बहितरीन थींदो इंशाअल्लाह ताला, सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। हाणे ही थियो जॾहिं फी गॾियो हर्फ जरनि सां त छा थियो, फी दीन आहे, हाणे गॾे करे छा थियो, इहो ही जारिन हे मजरूरिन, ही जारिन व मजरूर या जारिन मजरूर, ही थियो फी दीन आहे जारिन मजरूर। ठीक थियो। हाणे इहे हिनखे चइबो आहे अंग्रेज़ी में प्रेपोजिशंस, जेको असां चऊं था न फी या अला या हता या इला, ये प्रेपोजिशंस कीअं अंग्रेज़ी में कीअं इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे हिते था ॾिसूं, ही सेट द चेयर, जुमिलो ठहियो न ठहंदो, ही सेट ऑन द चेयर, ऑन जो अरबी छा थींदी, अला, ही द मिल्क इज द फ्रिज, जुमिलो कीअं ठहंदो, इन द फ्रिज, फी she went to see her brother, to छा आहे हर्फ जर इला, प्रेपोजिशन चइबो आहे हिनखे हिन में। प्रेपोजिशन ॿिया बि थींदा आहिनि, पोइ इहो जेको पार्टिकल ऑफ पुलिंग आहे न, उहो हिन जो पार्ट आहे, पार्टिकल ऑफ पुलिंग प्रेपोजिशन। अच्छा, आई वांट टू हैव फ्रेंडशिप विद यू, विद छा आहे, इहे सभु हर्फ जर आहिनि। बरायत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा, अफ़वाजा छा आहे, फ़ौज माना जथो, फ़ौजुन, फ़ौज जेका हूंदी आहे न, हिनखे छो चइबो आहे, जो फ़ौज जाम माण्हू हूंदा आहिनि हुन में, फ़ौजुन माना जथो, अफ़वाज हुन जो जमा हुआ माना जथा, जथा ईअं जथा जथा थी दाख़िल थिया जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का फ़तह कयो, त उहो इहे ॾींहुं हुयो, हुन खां पोइ माना जो हूअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे दर ते विया, माण्हुनि खे घर ते घुरायो, माण्हुनि खे बाज़ार में ॿुधायो, माण्हुनि खे हज जे मौक़े ते, हज जो उन ज़माने जो, हूअं न दीन खां पहिरीं जी ॻाल्हि आहे, इस्लाम खां पहिरीं, जन इस्लाम खां पहिरीं न, इस्लाम जॾहिं आयो मक्का फ़तह मक्का खां पहिरीं जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मके जे दौर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुआ न, जेके माण्हू उन मेले में ईंदा हुआ, ॿुधाईंदा हुआ, त छा थींदो हुयो, रुकावट ईंदी, तंज़ थींदी, को माण्हू अची ओचितो ओचितो दाख़िल थींदो दीन में, हिकिड़ो ॿियो, ॿ कॾहिं आया, कॾहिं हिकिड़ो, ईअं गुज़रियो वक़्तु, तॾहिं हिजरत करणी पइजी, पोइ मदीने पाक में वधीक मुस्लमान थिया। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मके पाक जी फ़तह थी वई, त पोइ माण्हू के यमन मां 70 माण्हू वठी आया, के ॿिए जेका कबीले जा 100 माण्हू आयो, किथां त 300 माण्हू आया, किथां 50 आया हूंदा, ईअं या फ़तह ही। ऐं ही जेका आख़िरी आयत थींदी उन खां पोइ जमा मुक़सर आहे, इहो असां सम्झी आयासीं अॻे त जमा सालिम हुयो, जंहिंमें लफ़्ज़ सालिम रहंदो आहे, मुस्लिम मुस्लिमून, मुस्लिम लफ़्ज़ रहियो, पर हिन में जेकॾहिं असां फ़ौजून नथा चऊं, फ़ौजुनि खे अफ़वाज थी वियो, लफ़्ज़ टुटी वियो, त पोइ हिनखे जमा मुक़सर चइबो। ठीकु आहे, हिनखे वञी असां सम्झंदासीं। ही जेका आख़िरी आयत आहे हिनखे जल्दी इंशाअल्लाह ताला हाणे वाइंड अप कयूं था पिया, माना असां हिते कढी आहे सॼी, त तॾहिं तूं पाकाई बयानु कर सारा सां गॾु पंहिंजे पालणहार जी, ऐं ख़ासि बख़्शिश घुर। टे ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि आहे पाकाई बयानु कर, ॿियो आहे हमद कर, टियों आहे बख़्शिश घुर, यानी बसबे इहो हुकुम आहे, बेहमद, हाणे बेहमद वरी जारे मजरूर में अची थो वञे, छो जो ही बा अची वई न हिते, इहो बि हर्फ जारिन आहे, हमद, ॾिसो दाल खे ज़ेर आहे हिते, हे मजरूर थी वियो हमद, हमद न आहे हमद आहे, इहो बि जारिन मजरूर जो हिकिड़ो बा जो मिसाल अची वियो अॼु। ठीकु, पाकाई बयानु कर, सभे माना पाकाई बयानु कर सारा सां गॾु। हाणे ॻाल्हि इहा आहे, हीउ जेको इन जो वर्ब कीअं ठहंदो, सबह, इहो सबे, सबे, मुसब्बे, मुसब्बह, तस्बीह, तस्बीह पाक कबी न अलाह पाक जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे हिकिड़ी, या तस्बीह कीअं कजे उहा मां हिते खणी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक आहे, त वक़ाल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, औ कमा काल, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औ कमा लफ़्ज़ हुए, कलिमातान ख़फ़ीफ़तान अलल लिसान, कलिमातान माना ॿ लफ़्ज़ आहिनि जेके ज़ुबान, लिसान माना ज़ुबान ते हल्का आहिनि, वज़न में ॻोरा आहिनि, सकीलतान फिल मीज़ान, ॻोरा आहिनि वज़न में, जंहिंमें सकीलतान माना ॻोरा फिल मीज़ान, ऐं छा आहे हबीबतान इलर रहमान, ऐं रहमान खे प्यारा आहिनि। हक़ीक़त में हिते लफ़्ज़नि में ऐं कोन्हे को, पर तफ़सील में आयो आहे, इन करे ऐं लफ़्ज़नि में कोन्हे, इन करे मां चयो त तर्जुमो नाक़िस थी सघे थो, अलाह पाक ग़लती माफ़ फरमाए। ठीकु आहे, हबीबतान इलर रहमान, ॿ कलिमा आहिनि जेके न हल्का आहिनि ज़ुबान ते, पर अल्लाह जे मीज़ान में जेको आहे तमामु ॻोरा आहिनि,
उहे वठूं न, उहे पढ़ूं न। कहिड़ा आहिनि उहे? सुभान अल्लाह व बिहम्दी, ॾिसो तारीफ़ बि अची वई, पाकाई बि अची वई, सुभान हमद बि अची वियो। हिन नबी करीम सां असांखे पाण ॿुधाए छॾियो त छा पढ़िजे। अलाह पाक जो हुकुम आयो त तव्हां पढ़ो। अलाह नबी करीम सां असांखे उम्मत खे असांखे आसान करे ॾिनो। सुभान अल्लाह व बिहम्दी, सुभान अल्लाह अल अज़ीम। यादि करणु खपे, इहो पढ़णु खपे हर हर इंशा अल्लाह ताला। ऐं नबी करीम सां हिकिड़ी ॻाल्हि चवण जेको लास्ट मां जेको हुन क्लास ते मुंहिंजो नॉर्थ अमेरिका जो, उन में हक़ीक़त में यादि कोन आई ॻाल्हि इहा, टाइम थी थो वञे कंहिं कंहिं ॻाल्हि में। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके मुकरमा में दाख़िल थिया आहिनि त कंहिंखे ख़बर आहे त कहिड़ी सूरत हाल में दाख़िल थिया आहिनि? जंहिं उखड़ी ते वेठा आहिनि, चवनि था जेको तफ़सीरनि में आयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे जेके बादशाह दाख़िल थींदा फतह कंदे उहे कीअं हलंदा हथनि ते, घोड़नि ते चढ़ी करे, ॾाट मथे फतह थी वई, सॼो शहर कब्ज़े में अची वियो, सॼो मुल्क कब्ज़े में अची वियो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं दाख़िल कोन थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवनि था चहिरो मुबारक तमाम आजिज़ी में एॾो हेठि हुयो जो ॾाढी मुबारक उन्हनि जी जेको आहे न, जेको कजाव जेको थींदो आहे पुठ ते रखिबो आहे वेहण जे लाइ, उन्हनि खे लॻे पियो। एतिरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आजी ॾेखारी अल्लाह जे हुज़ूर में। न त कामयाबी फतह ई त माण्हू त फतह में त ईअं न हुजे न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो? इन जो रीज़न छा आहे? अच्छा सॉरी, हे सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाह जी माना बि आहे लिखियल आहे हिते। इहा माना बि ॾिसो, पाक बेएबा अल्लाह ऐं उन लाइ आहिनि सभई शुक्र ऐं तारीफ़ूं, ऐं पाक बेएबा अल्लाह तमामु सगारो। ठीकु आहे, हिनखे अॻिते था हलूं। हाणे ही अस्तग़फ़र जो बि गिरदान हिते लिखियल आहे। असल में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसिजे थी पई त इहो नतीजो हिन मां छा थो निकिरे। ॾिसो थोरो हिनखे आख़िर में 8 नंबर या 7 नंबर ते नतीजो आहे, पर ॻाल्हि हीअ ॾिसूं था पिया, या 5-6 नंबर ते हीअ त सूरत, हिन सूरत में 3 आयतूं आहिनि। फतेह मक्का जी पेशंगोई, जंहिंमें इस्लाम खे बरतरी हासिल थींदी। ख़ासि सबक़ इहो आहे त जेकॾहिं हाणे इहा ॻाल्हि थी अचे हिते तमामु वॾी कामयाबी हासिल थिए, इंसान खे उन ते मग़रूर थियणु न खपे ऐं पाण खे वॾाइणु न खपे, बल्कि जेतिरी वॾी कामयाबी ओतिरी वधीक हेठां वठणु खपे। पर असां हुनजो उपतड़ कंदा आहियूं। भले सम्झ में माना आई आहे, पर असांजो अमल उनजे उपतड़ आहे। अलाह पाक असांखे शर हिदायत नसीब करे। ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम आहे तमामु, महिनत पंहिंजी हुजण बावजूदि कामयाबी अचे त उनखे अलाह तरफ़ां पाइणु खपे। ऐं पोइ उन लाइ छा कजे, जेको असांखे हिते सबक़ मिले थो पियो, अलाह पाक जी तस्बीह करणु खपे, ख़ुदा पाक जी तारीफ़ ऐं शुक्राने सां गॾु करणु खपे, ऐं इस्तग़फ़ार कजे, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। चवनि था पिया तफ़सीर में चयो त हीउ जेको असां ॿुधंदा आहियूं न हदीस मुबारक हिकिड़ी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मां बे अव कमा काल लफ़्ज़ नबी करीम सां जेके बि आहिनि, उनजो मफ़हूम इहो आहे त 70 भेरा मां या किथे 100 मरतबा आयो आहे त मां ॾींहं में इस्तग़फ़ार कंदो आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था पिया त हिन सूरत खां पोइ पंहिंजो इस्तग़फ़ार वधाए छॾियो हुयो, सिजदा वधाए छॾिया, अलाह जी तस्बीह वधाए छॾी। असांखे हिदायत नसीब करे, पर जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श क़दम ते हलूं, उन्हनि खे फॉलो करे सघूं जेतिरो थी सघे। किताबनि में अचे थो त हीअ सूरत बि क़ुरान जी चौथाई बराबरि आहे। जंहिं वक़्तु क़ुरान जी सूरतुनि खे इन करे नमाज़ में पढ़िजे त लफ़्ज़नि ते ध्यानु ॾिजे, उनखे सम्झण जी कोशिशि कजे। जॾहिं सम्झबो त ई अमल कबो न, इंशा अल्लाह ताला। अॼु हिते असां पंहिंजो सबक़ पूरो कयूं था पिया इंशा अल्लाह ताला। जेको सिखियोसीं अल्लाह से क़बूल फरमाए, पंहिंजी बारगाह क़बूल फरमाए। अचण वञण ऐं सिखण जेका ग़लती थी अल्लाह पाक पंहिंजे नाम सां माफ़ फरमाए। ओवर टू यू सईं। जज़ाकल्लाह साईं, जज़ाकल्लाह।